अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जी तो मां वरी मुश्ताक परदेसी चैनल ते हाज़िर थी रहियो आहियां। फ़कीर मारूफ सोलंकी। अस्सलाम वालेकुम। जीअं त हीअ बि ॻाल्हि अकुल ऐं दिमाग़ जी अथव। अॻु में मुंहिंजी हीअ आइडियो ते ॾिनल आहे, पर हीअ ॻाल्हि वरी मां तव्हांखे वीडियो ते ॾियां थो। अकुल ऐं दिमाग़, छो त अॻु में जेके अकुल ऐं दिमाग़ जूं ॻाल्हियूं हूंदियूं उहे भलियूं हूंदियूं। मेमरी जेके आहे नंढड़ा हा ऐं दिमाग़ कमु वॾो कंदो हो। हींअर मेमरी बि वॾा थी विया आहिनि, दिमाग़ बि वॾा थी विया आहिनि ऐं अकुल बि घटि आहे, कम बि घटि आहे। छो त साइंसी दौरु, कंप्यूटर दौरु थी वियो आहे, नेटी दौरु थी वियो आहे। हे जेके टच मोबाइलूं निकितियूं न, हींअर सॼो कमु अकुल ऐं दिमाग़ जो इन में आहे। अॻु में इहो कोन हो। हाणे हिकिड़ो ग़रीब हो वीचारो मलाह। हाणे हीउ बि तव्हांखे मां जेको किसो ॿुधायां थो, मलाह जे बारे में थो ॿुधायां। कचे में मञूं, कचो जंहिं महिल दरिया चढ़ंदो आहे, ॿुॾंदो आहे, त पोइ हुनजी मञूं जेके आहिनि लटासियूं भलियूं थींदियूं आहिनि। पोइ मलाह जो गुज़र सफ़र जेको आहे कुझु घटि पियो थिए। पोइ हुन दिलि में ख़्यालु कयो त हीअ ॿनी जा 2 एकड़ भला आहिनि, मालिक कंहिं ज़मींदार खां मां वठी मका दूं ऐं इन में मां किदिरा कयां। अला हुन ॿनी जा उहे 2 एकड़ वरिता, मिशनरी उते लॻल ई पाणी हुयो। हिन बिस्मिल्लाह करे हर भर ॾियारे नालियूं खणी ठपे ठारे ॿनीअ खे हिन गिदिरा कया। हिन जा गिदिरा अहिड़ा थिया, पंहिंजे अकुल साण दिमाग़ साण, माना ॿिन्ही जो कमु ठीकु हले पियो। अकुल बि कमु करेसि पियो, दिमाग़ बि कमु करेसि पियो। अदा हिन वलियूं जंहिं महिल कयूं, हिन जूं तमामु भलियूं थियूं। कुझु ॾींहंनि खां पोइ जंहिं महिल किले टिणपा जा पिता थिया, अहिड़ी का लुख ऐं हवा लॻी जो हिन जूं वलियूं जेके आहिनि सड़ी वियूं। वलियूं जो सड़ी वियूं त हिन जो अकुल कमु छॾे वियो, दिमाग़ कमु छॾे वियो। हाणे हे बेअकुल थी पियो, अकुल बि कमु न पियो करे। सुबुह जो आयो, मथे खे हथ ॾेई वेही रहियो। हुनजो हल भेणा मुंहिंजा रब करीम, हेॾी मुंहिंजी कई कमाई, मुंहिंजी महिनत तूं बर्बादु करे छॾी। माण्हू बेअकुल आहे। अॻु में माण्हुनि खे इहा ख़बर कान हूंदी त सोन छा आहे, चांदी छा आहे, पितल छा आहे, जेस्ट छा आहे, स्टील छा आहे, ट्रामू छा आहे। रब करीम हिन खे पंहिंजे महिनत जो फल अहिड़ो ॾिनो जो उहे सभु वलियूं सोनियूं थी वियूं, सड़ी न वियूं। पर हे बेअकुल थी पियो, हिन जो दिमाग़ कमु न पियो करे। हिन खे ख़बर ई कान हुई त को सोन इहो ईअं थींदो आहे। सुबुह जो आयो, वलियूं चमकनि पियूं, हुन जा पन चमकनि पिया, उहो पिता जेके आहे उहे चमकनि पिया। हिन छा कयो, मेरे सेड़े कपींदो ऐं ढेर कंदो रखंदो वियो। उतां हिकिड़े ॾींहुं वज़ीर जो ॿेड़ो किरास पियो करे, कंहिं शौक़ु शिकार तां मोटिया। हाणे हो पंहिंजे बादशाही ॾे वञनि पिया। हुननि जो ॾिठो त हल भेणा जा पुट, हे को वॾो बादशाह हुआ जंहिंजो हेॾो भाग ऐं भॻत आहे जो हिन जा हेॾा सोननि जा ढेर लॻा पिया आहिनि। माण्हू न चौकीदार आहे, न केरु आहे, हिकिड़ो माण्हू वेठो आहे। हुननि खे चई त भाउ ॿेड़ो त रोकियो हिते। मलाह खे चई ॿेड़ो रोक। ॿेड़ो हुननि रोकियो, लही आया। अचे हिन खां पुछऊं, आवाज़ सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। भाउ केरु मुड़ुसु आहे? जी साईं मां मलाह आहियां, ग़रीब मिसकिन आहियां। हीअ मां पंहिंजो महिनत लही करे वञी मका ते खईं। हाणे हिन में मूं गिदिरा कया, हाणे गिदिरा मुंहिंजा सभु सड़ी विया। हाणे मां परेशान लॻो पिया त ॿनीअ जो मका तो मां किथां लाहींदुसि, मां पंहिंजा पेट किथां तातींदुसि। हे ख़र्च कलर ॿिज जेके मूं विधा आहिनि, इहो कर्ज़ु मां किथां लाहींदुसि। वज़ीर अकुल वारा हुया। वज़ीर सम्झी वियो त हे मोगो थी वियो आहे, हिन जो दिमाग़ कमु नथो करे। हिन खे भाग वक़्तु त अलाह साईं ॾिनो आहे, पंहिंजे महिनत सां, पंहिंजे अकुल सां हिन खे फल मिलियो आहे। पर हाणे हिन खे इहा ख़बर कान्हे त हीउ मुंहिंजो सोन आहे। पोइ हे वलियूं काॾे कंदे, चई वलियूं बसि हाणे मां भाउ ॾे हिननि खे साड़ींदुमि, छा कंदुमि। चई हाणे हीअं कर, वलियूं साड़ न, इहे असांखे वलियूं ॾे जेके बि आहिनि असां खणूं था, ऐं तूं बि असां सां हल, उते बादशाह दरबार में असां तोखे पेश कंदासीं। ऐं तूं महिनती माण्हू आहीं, ग़रीब आहीं, तुंहिंजो अदुल इंसाफ़ बादशाह कंदो, तूं परेशान न थी। अदा हे बिस्मिल्लाह करे हिते हिन जे दिमाग़ जेको आहे रम खाधो, अकुल बि कमु कयो, माना ॿई वरी फिट थी विया पाण में। अकुल ऐं दिमाग़ जो जहिड़ो त हुयो। अदा पोइ वरी जेको आहे नाकारा थी वियो, अकुल कमु छॾे वियो, दिमाग़ कमु करे पियो। वरी दिमाग़ कमु करे पियो त अकुल कोन पियो करे, अकुल करे पियो त दिमाग़ कोन पियो करे।
अदा हिननि चयो त ठीकु आहे, अदा हिन खे वलियुनि जा ढेर जेके आहे खणाए ॿेड़ो खणी भरियऊं, अदा हिन खे बि पाण सां खयूं। हाणे हिननि खे चयूं ॻाल्हि ॿुध, उते असां तोखे बादशाह जे हिसाब सां बादशाह करे ऐं बादशाह वटि पेश कंदासीं। ऐं तूं ईअं न चइजांइ त मां मलाह आहियां, ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, हे वलियूं मुंहिंजूं सड़ी वियूं, हीअं थियो, जेको बि थींदो असां ॻाल्हाईंदासीं, तूं सिर्फ़ु इहो चइजांइ मां फलाणी मुल्क जो मां बादशाह आहियां। पोइ बादशाह जेको तोखां पुछे तूं हुनखे चइजांइ साईं हा इहो जेको आहे मूंखे पंहिंजो रब साईं गंजो ॾिनो आहे ऐं मालिक साईं मूं ते महिरबानी थियो आहे, जेतिरो हेॾे मां खणी आयो आहियां एतिरो मुंहिंजो पोइते अञा खज़ाना भरिया पिया आहिनि। हिनखे त ॻाल्हियूं ॾिननि। हाणे हे बेअकुल हो पर अकुल में जेको आहे हिनखे वरी हिननि ॾिनो। अला वलियूं जो बादशाह जे दरबार में पेश कयनि त हुन वलियूं जो ॾिठियूं, हुन चयो हल भेणा हे को बादशाह मूंखां बि वधीक आहे। बादशाह सलामत खे चयूं, बादशाह सलामत ही फलाणो बादशाह आहे, हीअ तोॾे तोहफ़ा मोकिलिया अथई ऐं पाण बि जेको आयो आहे चए थो मां तव्हांजे बादशाह सां मिलंदुसि। हे वज़ीरनि जो पढ़ायल हो, सम्झायल हो। अदा हे जीअं हुननि चयोसीं ईअं ई बसि हिनखे हुन चयो त वारो कयो हिनखे वठी अचो। अदा हे वठी आया हुन वटि, हुनखे वञी पेश कयऊं। बादशाह सलामत जो ॾिठो त भेणा हे वाह जो बादशाह वाह, थी आदुर भाई करे हिन सां ॾाढो मिलियो, ख़ुशकिराबत हिन जूं ख़िदमतूं चाकरियूं ॾाढी कयूं। बादशाह खे बि हिकिड़ी थी, बादशाह जो बि रिश्तो जेको आहे उते को सम्झ में अचेसि कोन पियो। वज़ीर नौकर चाकर पंहिंजा अमीर तरीन माण्हू हुया पर कंहिंसां करे कोन पियो। जीअं हिन दुनिया में माहौल ॾिसो था हिते असां वटि हले थो पियो, केरु कंहिंखे हमदर्दीअ करण जे लाइ तयारु कोन्हे, सभु को ॿाहिरि थो भॼे बाक़ी घर खां जवाबु। पोइ इहे ॻाल्हियूं जेकॾहिं असां में न हुजनि त असां बि सोन आहियूं। असां में जेकॾहिं इहे ॻाल्हियूं न हुजनि असां बि अकुल मूं बेअकुल थी था वञूं। पर जे असां ॿिन्ही खे हाज़ुर रखूं त पाण में जेके भाइरूं छिॼूं था, भेनरूं छिॼूं था, माइट मिट बिरादरीअ में वञूं था, हलिया आहियो छो था वञूं? असां बेअकुल आहियूं, अकुल असां में कोन्हे। असां मूं सुञाणप ख़तमु थी वई, छाजे करे ख़तमु थी वई त हीउ दौरु जेको आयो आहे सो तमामु तौबा नऊज़ बिल्लाह रब पनाह में रखे। केरु कंहिंजे ॻाल्हाइण लाइ, केरु कंहिंजे मिलण लाइ, केरु कंहिंजे इज़त करण लाइ तयारु कोन्हे। हींअर सभु को कमाए थो, सभु को खाए थो, केरु कंहिंजी चए थो त मां गांड ग़ुलामी छो कढां। त महिरबानी करे इहे ॻाल्हियूं न रखो ज़हन में त सुठो अथव। पंहिंजे भाउनि भेनरुनि जो, पंहिंजे अमड़ जीजल, पंहिंजे बाबा साईंअ जो, पंहिंजे औलाद जो, पंहिंजे घर वारनि जो अदब कयो, एतिराम कयो, मुहबती थी वञो। छो त हीउ नफ़्सा नफ़्सीअ जो दौरु आहे, फ़िक्रत जो दौरु आहे। दुनिया अचणी वञणी आहे, दुनिया अथव ढूंढ ऐं धप। जेके दुनिया खे चंबड़िया आहिनि त उन्हनि जो हशर तव्हां ॾिसो था त छा आहे। उन्हनि खे न राति जो निंड अथव न ॾींहं जो निंड अथव, रुॻो टिकिन ते ऐं दवाउनि ते था हलनि। शुकुर अलहमदिल्ला असां ग़रीब आहियूं, पंहिंजो कमायूं था, थोरा कणा थालीअ में आहिनि पर उहे खाई पंहिंजो पेटड़ो भरे रब करीम जे दरबार में दुआ घुरी अलहमदिल्ला चई सुम्हूं था। अदा मालिक आहे, पोइ केॾी महिल के घणो आहे त केॾी महिल थोरो आहे, पर परेशान त कोन्हियूं न, फ़िक्रा त कान्हे न, कंहिंजा कर्ज़ी त कोन्हियूं न। पोइ जेकॾहिं 400 कमाए था अचूं, 400 खाऊं था दादा, सुभाणे वरी रब करीम आहे ॾींदो। अदा ॾियण वारो उहो आहे, कंहिंखां को पुछण वारो कोन्हे को। हुनजी मर्ज़ी आहे, हर शइ जो मालिक आहे, तव्हां उन खां घुरंदा रहो पर मोहबत जे हिसाब सां, हया जे हिसाब सां। पैसे जे लालच में यार पंहिंजा मिट माइट ग़रीब गुरबा न छॾियो। ऐं रिश्ता असां बेअकुल आहियूं, भुलियल आहियूं। ऐं रिश्ता बि जेकॾहिं चवंदा आहिनि त पराओ मारे उस में करे, पंहिंजो मारे छांव में करे। मुंहिंजा भाउ जेकॾहिं जॾो आहे, फुॾो आहे, किनो आहे, कोझो आहे, पंहिंजे खे तव्हां उराओ ॾींदव त उहो तव्हांखे भलो अथव। पराए खां बचो त सुठो आहे। पराए जो हाल इहो आहे जेको ॾिसो था। ॻाल्हाइण जे लाइ, इज़त करण जे लाइ पहिरीं त असां सभु कोई ॿिटा भाकुर पाए थो, मुहबती बि थिए थो। अदा मां हे हीअं आहियां, हूअं आहियां, पर यार असां मां ख़ुदि तव्हां ताईं नसीहतूं त पहुचां थो पर मां ख़ुदि पाण धकु खणी वेठो आहियां। पंहिंजनि खे मूं छॾियो आहे। मां हींअर जेके ॾुख मूं ॾिठा आहिनि, मूंखे जेके तकलीफ़ूं आयूं उहा मूंखे ख़बर आहे। इन जे करे मां तव्हांखे सम्झायां थो, तव्हांखे नसीहतूं थो कयां त अदा मुहबती थी वञो। अदा बादशाह सलामत बादशाह सां मिली ॾाढियूं कचरियूं बचरियूं कयूं। बादशाह खे जो बाबा हाणे ॻाल्हि आहे या त तूं महिमान थी आयो आहीं, हाणे तोसां मुंहिंजी बिरादरी बि थींदी, सॾु भतु बि थींदो, तोसां मुंहिंजी मिठी माइटी बि थींदी।
चई कीअं? चई तुंहिंजी शादी शुद्ध थियल आहे या न आहे? चई साईं मुंहिंजी शादी कान्हे थियल, मां जेको आहियां अञा शादी कान कई आहे, को मूंखे अहिड़ो रिश्तो कोन थो सुझे। बादशाह चए थो बाबा हाणे रिश्तो तुंहिंजो मूं वटि आहे, मां पंहिंजी न्याणी तोखे ॾियां थो। हाणे तूं बि बादशाह मां बि बादशाह, हुनखे बादशाह खे कहिड़ी ख़बर त कोई मलाह हो ग़रीब मिसकिन आहे, अकुल मूं बेअकुल थी वियो आहे, हिनखे मिड़ई जेको आहे सो हे वज़ीर बादशाह बणाए खणी आया आहिनि। पर अदा हे जेकॾहिं बेअकुल वज़ीर अकुल वारा जेकॾहिं हिन सां भलाई रब ॾिस करे थो त वरी बि ॾिस कहिड़ी मंज़िल ते थो पहुचे। अदा उहो जीअं हुननि चयोसीं जीअं बादशाह ॾे ॻाल्हाए पियो, ॾाढो धाम धूम सां अदा ॾाढो हिनखे अतरनि अंबरनि सां लाॾनि कोॾनि सां हिनखे पंहिंजी वॾोर थी भलाए ॾाढो हिनखे मालात ॾिनई। कुझु टाइम हीउ रहियो हिते अदा हिकिड़े ॾियारे वज़ीर थोरो वरी कुझु पंहिंजे हिसाब सां पोइ हाणे कुझु बि हुयो वला आलम ख़ुदा थो ॼाणे, जेका ॻाल्हि में लिखत में आहे असां तव्हां ताईं उहा पंहिंजे अकुल जे हिसाब सां पंहिंजे अंदरूनी तौर सां तव्हांखे ॿुधायूं था। पोइ हिन जे बादशाह जे घर वारीअ हुनखे चयो त हाणे वज़ीर खे त हिनखे तूं वठी वञ कंहिं शौक़ु शिकार ते। हिनखे हिकिड़ियूं ॾिनई 3 गुज़ार तूं, चई इन जो जेकॾहिं मूंखे जवाबु ॾींदे त मां तुंहिंजी ज़ाल आहियां, तोसां निभाईंदसि, जेकॾहिं जवाबु न ॾींदे त मां तोखे माराईंदसि। हिन चयसि मूंखे ॿुधाए। अदा हिनखे सुवाल ॾिनई, पहिरीं हिन खां पुछी त तूं कहिड़े मुल्क जो बादशाह, तो वटि छा आहे? चई वॾी मूं वटि मिल्कियत आहे, वॾा बंगला आहिनि, वॾियूं मालातूं आहिनि, वॾो राज आहे मुंहिंजा, 5 7 मुंहिंजा नौकर आहिनि, 2 वज़ीर आहिनि मुंहिंजा। अदा हिनखे इन्हनि ॻाल्हियुनि में त हिनखे मुतमिन करे वियो। पर हाणे हूअ सुवाल थी जे सुवाल पहिरियों मुंहिंजो इहो आहे त पेरनि में पेर जेको आहे भलो कहिड़ो? अदा हिनखे जेको आहे हे ॼट त हुयो न, मलाह हुयो, हिन जो त पेर जेको आहे गधा जो भलो। पोइ हिन खां पुछे हिन जो जवाबु ॾिनोसीं त हूअ सम्झी वई त हे बेअकुल आहे, ॼट आहे। पोइ हिनखे चई त भला हल ठीकु आहे, इहो तोखे मूं चयो, हाणे मथो जंहिंजो आहे मथो उहो कंहिंजो भलो? हिन चयो मथो जेको आहे ठाकुर मछीअ जो भलो। हिते बि माना हे ग़लति जो। वरी पुछेसि थो त गुलनि में गुल कहिड़ो भलो? हिन चयसि त गुलनि में गुल जेको आहे गुलाब जो भलो। माईअ चयो त हे ॼट आहे, हिनखे अकुल कोन्हे को। वज़ीर सां सलाह कई, वज़ीर खे चई त इहो जेको आहे हिनखे वठी शौक़ु शिकार हिसाब सां भेण मां हिन मूं अर्ज़ीअ ते हिनखे माराए अचो, तोसां शादी मां कंदसि। हा जी हा। अदा हिनखे हिकिड़ी खुथली सुथड़ो घोड़ो हिकिड़ो डुबलो जेको आहे हिनखे चई वाह बादशाह सलामत, फलाणे हंधि हरण आहिनि ॾाढा, खरगोश आहिनि ॾाढा, तितर ॾाढा आहिनि, हल ताली ओॾो शिकार करे अचूं। की वाह भली हलो। हाणे हिनखे कहिड़ी ख़बर, पर रब त हिन सां भलाई करे पियो न। जेकॾहिं ॾिसो मारण वारो खां चवंदा आहिनि त बचाईंदड़ वेठो आहे, जेकॾहिं मथे जो अमरो ऐं लिखत उन वटि न हूंदी त मुंहिंजा भाउ तूं असां कुझु नथा करे सघूं। हुनखे बचाइण वारो भाइनि जे आराम समुंड दरियानि में ॿोड़ींदेसि, उतां बि बची वेंदो, गोलियूं हणंदेसि उतां बि बची वेंदो। छो त बचाइण वारो उहो आहे, पूरी काइनात जो मुंहिंजो रब करीम जेको काइनात जो मालिक आहे। हेठि ज़मीन में जेको आहे उनखे बि हलाए थो, मथे जेके ज़मीन ते हलनि था उन जो बि पखी पुरंदे जानवर हर शइ जो मालिक आहे। उहो पाण राज़ ॼाणे थो, असांखे का ख़बर कान्हे मुंहिंजा दा। असां ईअं ई था हलूं पिया बसि पंहिंजे तमाशे में, का ख़बर कान्हे। को वक़्तु उहो ईंदो जो टमाटा लॻंदी, हल बाबा खण पंहिंजे भाउ खे। पोइ माण्हू चवंदा अदा ग़रीब हो, मिसकिन हो, सुठो हो। पोइ इहे ॻाल्हियूं जेके आहिनि, जेकॾहिं इहे तव्हां में हूंदियूं त नेकियूं बि थींदव, जेकॾहिं न हूंदियूं त चवंदा चऊं छो मरी वियो। जिंदू छुटी ने सॼो ॾींहुं गिला कंदो, रुॻो धेड़ा ऐं शैतानगिरी फितनूं फसाद। त इहे ॻाल्हियूं बि न हुजनि मुंहिंजा भाउ। कुझु ॻाल्हियूं पोइते जे लाइ बि सोचो, अॻिते बि वधो, पोइते जो बि सोचो। अदा हिन जवाबु कोन ॾिनो। हाणे अकुल ऐं दिमाग़ हिन कमु न पियो करे। जंहिं महिल घोड़े ते खणी ऐं मंज़िलूं मारे कंहिं जंगल में पहुताईं, इते जेको आहे हिन जे दिमाग़ ऐं अकुल जी कमु शुरू कयो। हिनखे चई त इहो तूं छा थो करीं? हिननि पाण में ॻाल्हायो। अकुल हिन वटि उन महिल ठुप कोन पियो अचे, हिन जो दिमाग़ कमु करे पियो। अकुल ऐं दिमाग़ पाण में ॻाल्हायो। अकुल चयोसि दिमाग़ खे पियो चए त हाणे ॾे ख़बर, तूं जो चईं पियो त जेको आहे हीउ सभु कमु मूं सां थो हले ऐं मां थो हिनखे हलायां। पोइ हिन जो दिमाग़ उन महिल हाज़िर टाइम ते काॾे वियो। अकुल चएसि तूं घणो या मां घणो? हाणे दिमाग़ खे चई त हो मारण था हिनखे वञनि, हाणे तूं चुप कर त मां जेको आहे वरी हुनखे
अकुल ॾियां हिननि पाण में सलाह करे हुनखे दिमाग़ में ॻाल्हि विहारी त पोइ हिते भॼो वञी इन्हनि 3 सालनि जा हे जवाब अथई इहो वज़ीर तोखे मारे थो तुंहिंजी माई हुन सां शादी कंदई प्लान जी ठहियल अथई तूं ग़रीब मिसकिन आहे बेअकुल न थी अकुल वारो थी अदा हिनखे दिमाग़ में ॻाल्हि वेठी हे तड़ाब तड़ाब करे हिकिड़ो फिथलो सिथलो घोड़ो सिधो मालात में पंहिंजे में वञी पातो बादशाह ज़ादीअ ॾिठो त भेणा हे मोटी आयो हाणे हुनजी ज़ाल त हुई न हाणे हिनखे छा चवे जी बादशाह ॾे हवालो मोटी आई शिकार कोन कयो जी हा शिकार कोन कयोसीं जो मां उन महिल मुंहिंजी तबियत सही न हुई तो मूंखे सुवाल कया मां तोखे जवाबु कोन ॾिनो हाणे इहो तोखे जवाबु ॾियां पोइ मां शिकार ते वञा थो ऐं बादशाह वज़ीर सभु शिकार ते उॾाइनि तोखे जवाबु ॾेई मां पोइ थो वञा बादशाह ज़ादी सम्झी वई त हाणे हे बची वियो हितां बि हाणे हे मरंदो कोन हुननि बि चयो त भेण हाणे वज़ीर खे बादशाह खे ॻोल्हियो काॾे वियो त हिनखे जेको आहे घलियो वज़ीर न अचे घोड़ा फिराया हेॾे होॾे खणी जो पेर खणंदा हुआ घोड़ो त वापसि वियो आहे हो बि उतां जेको आहे सो मंडल पोइ हुननि रवानी कई अदा तेसि ताईं हो पहुचण तेसि ताईं हिन पंहिंजे घरवारीअ खे चयो हाणे ॾे हवालो छा थी चई की तो पहिरें मूंखां पुछो हो न त मथो कहिड़ीअ शइ जो भलो त मूं तोखे चयो मच्छीअ जो पर मच्छीअ जो मथो भलो न आहे मथो भले में भलो जेको आहे असांजे नबी पाक मदीने वारे साईंअ जो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो भलो आहे जी पहिरीं जवाबु तुंहिंजो इहो आहे इन जो जी उन खां पोइ तो चयो त पेर कंहिंजो भलो त मूं तोखे चयो त गॾा जो न इहो मां ग़लति हुउसि पेरनि में पेर उहो भलो जेको पाणीअ में पेर पवंदो आहे जेको चमकंदो आहे सुहिणो लॻंदो आहे ॿाहिरि त पेरनि जहिड़ा आहिनि पर पाणीअ में पेर विझंदे त तोखे अञा सुहिणो पेर लॻंदो आहे पेर उहो भलो जेको पाणीअ में टियों टियों तो मूंखे चयो त गुलनि में उहो गुल कहिड़ो भलो मूं तोखे चयो गुलाब जो गुल पर न गुलनि में गुल उहो भलो जेके वण आहिनि वणनि जो गुल जेको थींदो आहे उन गुल मां गोगड़ू थींदो आहे उन मां फुटी निकिरंदी आहे उहा टिणंदी आहे वरी उहा कारखाने में वेंदी आहे उतां उनजी कपाई निकिरंदी आहे उन मां कपिड़ा ठहंदा आहिनि जेके असां जान ते पहिरींदा आहियूं गुलनि में गुल उहो भलो जी तुंहिंजा 3 जवाब सही आहिनि हाणे तूं बेशक तूं मुंहिंजो सही आहीं ऐं मुड़ुसु बि आहीं बादशाह बि आहीं हाणे टपड़ वेड़ त पंहिंजे मुल्क हलूं अदा हिन जेको खणो खणी पंहिंजे घोड़े ते अला तोर खणी कई पंहिंजे मुल्क वञी पहुता उते जो विया त हाणे साईं ॻोठड़ा हा मलान वीचारनि जा घर वरी कहिड़ा ॿेड़ियूं उन्हनि में रहंदा झूपड़ियूं उन्हनि में रहंदा कचड़ा घरड़ा उहे ठहियल आहे हिन जो ॾिठो उते त अची त का ॻाल्हि कान्हे का हूअ अकुल वारी हुई हे ग़रीब मिसकिन पोइ उते हुनखे चई त बादशाह ज़ादी मां हीअं ग़रीब मिसकिन हुउसि इहे वलियूं जेके हुयूं मुंहिंजूं रब करीम मूंखे सोनियूं करे ॾिनियूं पर मूंखे दिमाग़ु कोन हो मां अकुल मां बेअकुल थी वियुसि पोइ इहे वलियूं जेके तुंहिंजा वज़ीर आहे ॿेड़ा भरे बादशाह ॾे पेश कयूं पोइ हुननि मूंखे इहो सम्झायो त बादशाह खे तूं हीअं चइजांइ त तूं बादशाह आहीं ऐं उते ग़रीब न सॾाइजांइ जेकॾहिं ग़रीब सॾाईंदे त बादशाह मारे छॾींदी या मिल्कियत बि तुंहिंजी खाई वेंदो तोखे कुझु कोन मिलंदो पोइ इन हिसाब सां जीअं हुननि चयो मूं ईअं कयो तॾहिं तूं बादशाह ज़ादीअ मूंखे मिली आहे हाणे हीअ मुंहिंजा ॿेड़ा अथई मुंहिंजो हीअ ज़ात अथई हाणे तोखे जेको बि खपे तूं कर जे रहीं त हीअ तुंहिंजो मुल्क आहे जे वञी त बादशाह ज़ादी मां तोखे छॾे ईंदुसि की का ॻाल्हि कान्हे का घबराए कान रब करीम सभु कुझु असांखे कंजु ॾिनो आहे बाबा साईं खां हीअ त मिल्कियत जेका खणी आई बंगला माला जूं ठाराईंदे पर अञा ॿी बि मां वठी ईंदसि जेको बि आई मूंखे अखियुनि ते आई मूंखे क़बूल आई अदा बादशाह ज़ादी अकुल वारी होॾो हुनजो वज़ीर जो टिण वियो हलियो अदा हे ॾाढो पंहिंजूं महलातूं बंगला ठाहे ॾाढो ॿेड़नि में हिनखे घुमाईंदो ख़ुशि गुज़ारींदो महिरबानी करे हीअ मूं फ़क़ीर मारूफ़ सोलंगी अकुल दिमाग़ जूं ॻाल्हियूं जेके अथव दोस्तनि ताईं पहुचायो उन्हनि खे सब्सक्राइब कयो वरी उन्हनि खे तव्हां चओ त हू अॻिते जेको आहे मोकिलनि